सिंध जंहिंजे लाइ चयल आहे त हिकिड़ी तहज़ीबुनि जी माउ आहे, जिते रवादारी आहे, सूफ़ीज़म आहे, जिते इंसानियत आहे, उन सिंध खे ख़बर नाहे कंहिंजी नज़र लॻी वई। पर मां सम्झां थो त सिंध में ख़राबु हुकुमरानी सबबु अॼु न न्याणियूं महफ़ूज़ आहिनि, न ॿार महफ़ूज़ आहिनि, न मिल्कियतूं महफ़ूज़ आहिनि, न इज़तूं महफ़ूज़ आहिनि। ऐं इहो फ़क़ति इन करे आहे जो सिंध में रिट ऑफ गवर्नमेंट ऐं कानून जी बालादस्ती ख़तमु थी वई आहे। पुलिस पंहिंजे फ़र्ज़ शुनासी सां जेको उनखे कमु करणु खपे, ॾोहारियुनि ते कंट्रोल करणु खपे, ज़ाब्तो करणु खपे, उन में मुकमिल तौर ते नाकाम आहे। काल्ह बि गुलनि जहिड़ा ॿ ॿारड़ा हैदराबाद में रुखसाना ऐं कादिर बख़्शियाल, ओस्मान बंगाली ऐं उनजे साथियुनि हथां अगवा थिया ऐं बेदर्दी सां उन्हनि खे कुठो वियो, मारियो वियो। ऐं जॾहिं ॿारड़े जी वायरल वीडियो थी, उनजी भेण जी बाद में लाश मिलियो, जंहिंसां उन्हनि जिन्सी ॾाढाई बि कई। रोज़ाने असां पढ़ूं था ऐं रोज़ाने असां ॾिसूं था त सिंध में कंहिं न कंहिं जॻह तां कंहिं न्याणी सां ॾाढाई जी ख़बर अचे थी, किथे अगवा जी ख़बर अचे थी, किथे चवनि त हिंदुनि जूं मासूम न्याणियूं जेको आहे अगवा थियनि थियूं ऐं पोइ वरी मुस्लमान थियनि थियूं। हिन वक़्तु औरत, ॿार ऐं ख़ासि करे अक़लियतूं जेके आहिनि सिंध में ग़ैर महफ़ूज़ आहिनि ऐं इहे फ़क़ति इन करे आहिनि त गवर्नमेंट जी रिट नाहे। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं, दरख़्वास्त था करियूं त सिंध जेका पुरअमन धरती आहे, तहज़ीबुनि जी माउ आहे, जिते इंसानियत जी जो वधि खां वधि ख़्यालु हुयो ऐं इंसान खे पूॼियो वेंदो हुयो, इंसान जो अॼु उन इंसान खे जंहिं नमूने सां तज़लील कई वञे थी, जंहिं नमूने सां माण्हुनि खां ॿचा खसिया वञनि था, उनखे रोकणु सिंध गवर्नमेंट जी बुनियादी ज़िम्मेवारी में शामिल आहे, जंहिंमें सिंध गवर्नमेंट मुकमिल तौर ते नाकाम आहे। गवर्नमेंट खे अखि खोलणु घुरिजे ऐं पुलिस जो सॼो जेको निज़ाम आहे उहो बि असां वटि यरगमाल थियल आहे। वॾेरनि, पीरनि ऐं सरदारनि जे सॼो ॾींहुं ड्यूटी में पुलिस मशगूल आहे, आवाम खे तहफ़ुज़ नथो मिले। ऐं पुलिस अॼु जेको हैदराबाद वारो वाक़ियो थियो आहे, उन में बि पुलिस जे ॿिनि थाणनि पंहिंजे हदबंदियुनि जी ॻाल्हि कंदा रहिया ऐं उन्हनि मिसकिननि खे कॾहिं हिन थाणे ते कॾहिं हुन थाणे ते रुलाईंदा रहिया, नेठि उन्हनि जा बचा ज़िंदा हुजणु, ख़ैरियत सां वापसि हुजण जे बजाए उन्हनि जे घरनि में लाश अची विया। तंहिंजे करे असां सिंधी वॾे वज़ीर खे हिकु दफ़ो ॿीहर था चऊं त महिरबानी करे उहो नोटिस वठे। सिंध में ॿारनि जे अगवाउनि, उन्हनि सां जिन्सी ॾाढाइनि खे जे इन्हनि ॾोहनि खे रोकियो वञे। ईअं न थिए जो ॿार रोज़ाने इन अज़ियत जो, इन ज़ुल्म जो, इन बर्बरी जो शिकार थियनि ऐं आवाम जेका आहे मायूस थी हुकूमत जी कारकर्दगी खां ऐं कानून ऐं आइन जे बालादस्ती जेका आहे उन जे कमज़ोर हुजण जे करे, अदालती निज़ाम दुरुस्त न हुजण जे करे, तकिड़ो इंसाफ़ न मिलण जे करे माण्हू परेशान थी ऐं पंहिंजा बचा पंहिंजे घरनि में क़ैद करे छॾनि ऐं उहे इल्म खां वांझिजी वञनि, उहे सम्झ खां वांझिजी वञनि ऐं उहे हिन सॼी सिंध जे रवादारी वारे उसूलनि खां बेख़बर थी वञनि। त इन खां अॻु में ई सरकार खे अखि खोलणु घुरिजे ऐं सरकार इन्हनि क़ातिल ओस्मान बंगाली समेत जेके बि इन ॾोह में मुलविज़ आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे, उन्हनि जी प्रोसिक्यूशन दुरुस्त करे ऐं उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾियारी वञे त जीअं सिंध में अहिड़ा वाक़िया वरी ॿीहर न थियनि, ईअं कंहिंजी झोली कंहिं माउ जी वरी ॿीहर ख़ाली न थी सघे।